सिंध जी 3,352 अरब रुपयनि ते ॿधल बजट अॼु पेश कई वेंदी। बिजलीअ जा 300 यूनिट मुफ़्त करण जी तजवीज़। तरक़ियाती बजट लाइ 257 अरब खां वधीक रक़म रखी वेंदी। बजट में नयुनि टैक्स लॻाइण जी तजवीज़ सां गॾु टैक्सनि में मटासटा जो इम्कान। ज़रियनि जो चवणु आहे त सरकारी मुलाज़िमनि जे पघारुनि ऐं पेंशन में 15% वाध जो इम्कान आहे। नए तरक़ियाती स्कीमुनि बदिरां पहिरीं खां जारी तरक़ियाती स्कीमुनि खे मुकमल करण ऐं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में महदूद नयूं तरक़ियाती रिथाऊं आणण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो प्री बजट इजलास ईंदड़ माली साल 2024-25 जी बजट तजवीज़ ते वीचार। सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में वाध वारी तजवीज़ ते गौर। सूबाई काबीना जे इजलास में बजट तजवीज़ुनि जी मंज़ूरी वरिती वेंदी। वॾे वज़ीर चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी जे 10 नुक़्तनि ते अमल दरामद जे हिसाब सां बजट ठाही वई आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन जी चूंडनि में कयल वाइदनि ते अमल जो वक़्तु शुरू थी रहियो आहे। सिंध काबीना रिटायर्ड मुलाज़िमनि जी पेंशन वधाइण ते बि गौर करे रही आहे। अदलिया में इस्टेब्लिशमेंट की मुदाखलत जो जल्द खात्मो थींदो। अदलिया में मुदाखलत थी रही है। मुख्तलिफ इदारा अदलिया में मुदाखलत में मुलविस आहिनि। लाहौर हाई कोर्ट के चीफ जस्टिस शहजाद अहमद खान जो तकरीब के खिताब। संदसि चवण आहे त मौलवी तमीज़ुद्दीन केस खां मुदाखलत जी शुरुआत थी। असांखे आइन ऐं कानून मुताबिक़ फ़ैसिलो करणो हूंदो आहे। अदालत बिना ख़ौफ़ पंहिंजा फ़र्ज़ अदा करे रही आहे। केसनि में देर जो सबब शाहिदनि जो न अचणु आहे। हाणे लॉन्ग टर्म मिसिंग मामलो शॉर्ट टर्म मिसिंग जी सूरत में इख्तियार करे वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस मोहसिन अख्तर यानी बलोच शागिर्दनि जी बाज़ियाबी जे हवाले सां केस जी ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। ॿुधणीअ दौरान वकील ईमान मिसारी चयो आहे त पहिरियां गुम करे छॾनि था, पोइ CTD हवाले करे छॾनि था। हाणे ही मामलो समूरे मुल्क में वधी रहियो आहे। जस्टिस मोहसिन अख्तर रिमार्क्स में चयो आहे त हर अमल जो हिकु रदअमल हूंदो आहे। केस ॼाणाए नाहे त अहिड़नि क़दमनि सां रियासत ख़िलाफ़ नफ़रत पैदा थींदी आहे। अदालतूं करे गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी खां अॻिते नाहिनि वयूं। ज़िंदा रहियुसि त 10 ॾींहनि अंदरि इद्दत में निकाह केस में सज़ा ख़िलाफ़ अपीलुनि ते फ़ैसिलो करे छॾींदुसि। इस्लामाबाद जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट जे जज अफ़ज़ल मजूका जा इद्दत में निकाह केस में सज़ा मुअतली वारनि दरख़्वास्तुनि ते ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। ॿुधणी 21 जून ताईं मुलतवी। PTI बानी जी घरवारी बुशरा बीबीअ जे वकील सेशन कोर्ट में इस्लामाबाद हाई कोर्ट जो लिखत वारो फ़ैसिलो पेश कयो ऐं अदालत खे अपील कई त हिदायत अची चुकी आहे त ॿुधणी सुभाणे मुक़ररु करियो। जज अफ़ज़ल मजूका चयो त जेकॾहिं हयाती रही त 10 ॾींहनि में फ़ैसिलो करे छॾींदुसि। जेकॾहिं मुख़ालिफ़ पार्टी पेश न थी त बि फ़ैसिलो कंदो। पंजाब जी टैक्स फ्री ऐं अवाम दोस्त बजट पेश कई वई आहे। मुल्की मैशत संभालण लाइ ॾुखिया फ़ैसिला करे अवाम खे रिलीफ फराहम कयो। सिहत ऐं तालीम वॾे वज़ीर जी अवलियत में शामिल आहे। पंजाब जी सूबाई वज़ीर मरियम औरंगज़ेब जी नाले वारे सूबाई वज़ीर मुश्तबा शजाउर रहमान सां गॾु पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस। चयईं साफ़ सुथरो पंजाब मंसूबो बजट में शामिल आहे। सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि ऐं पेंशन में इज़ाफ़ो कयो वियो आहे। मुश्तबा शजाउर रहमान चयो आहे त पंजाब हुकूमत रिकॉर्डेड कम कराया आहिनि। पंजाब हुकूमत टैक्स फ्री बजट पेश कई। बजट में अवाम दोस्त पॉलिसियूं मुतारिफ़ करायूं वियूं आहिनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात। घरू वज़ीर मौलाना फज़लुर रहमान जी ख़ैरियत पुछी ऐं संदसि लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त मौलाना फज़लुर रहमान सां 25 वरियनि खां पुराणो तालुक़ु आहे ऐं संदसि इज़त ऐं एहतराम वारो रिश्तो आहे। वफ़ाक़ी हुकूमत जी कारकर्दगी जा 100 ॾींहं मुकमल। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां अॼु क़ौम खे ख़िताब करण जो इम्कान। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी बजट ऐं चीन जे दौरे ते क़ौम खे एतमाद में वठंदो। वज़ीर आज़म मुआशी ऐं सफ़ारती मुआस ते
कामयाबियुनि बाबति क़ौम खे आगाह कंदो। वज़ीर आज़म मुस्तक़बिल लाइ मेगा प्रोजेक्ट्स जो रोड मैप ॾींदो। आज़ाद कश्मीर हाई कोर्ट शाइर अहमद फरहाद जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत अहमद फरहाद जी 2 लाख रुपयनि जे मुचलकनि एवज़ ज़मानत मंज़ूर कई। शाइर महीने में इस्लामाबाद मां गुम थियो हुयो। अदालत में दरख़्वास्त दाख़िल थियण बाद संदसि गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई हुई। मनासिक हज जो पहिरियों मरहलो अॼु शुरू थींदो। पांधीअड़ा अॼु मिना लाइ रवाना थींदा। सॼी दुनिया मां 15 लाख पांधीअड़ा हज लाइ सऊदी अरब पहुतल। 1,60,000 पाकिस्तानी बि हज जो फ़र्ज़ अदा कंदा। अॼुकल्ह 4 लाख मुक़ामी माण्हू पिणु हज जो फ़र्ज़ अदा करे रहिया आहिनि। गज़ा जंग बंदी जी कोशिशनि बावजूद इसराइल पारां रफ़ा ते हमला जारी। इसराइली फ़ौज हेलीकॉप्टर जंगी जहाज़नि ऐं ड्रोन्स ज़रिए हमला कया। फ़लस्तीनी मज़ाहमतकारनि सां रफ़ा जे रस्तनि ते झड़पूं। अमेरिकी सदर जो बाइडन जो चवणु आहे त जंग बंदी जल्द थियण जो इम्कान नाहे, पर हू नाउमीद न आहिनि। सखर में धारदार मुबैना पुलिस मुक़ाबला। बजड़ा मारिजी विया। बजड़ा ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। ॾोहारी हुजण जी दावा। पुलिस मूजिब तमाचाड़ी थाणे जी हद में ॾोहारनि सां मुक़ाबले में 2 जवाबदार गुलबहार चतोई ऐं मसरूर उर्फ़ हीरो चतोई मारिजी विया। रोड़ी थाणे जी हद कस्टम नाको पुलिस चौकी वेझो ॾोहारनि सां मुक़ाबले में 1 जवाबदार शहज़ाद शेख खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। साइड एरिया थाणे जी हद कोच मियादाद खोसो लिंक रोड वटि बि मुक़ाबलेबाज़ अलीशेर मीरानी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। ॾोहारनि वटां हथियार बि हथ आया।